कश्मीर थाणे जी हद ॻोठ हाजन चाचड़ में चौपाए माल जी चोरीअ तां नामालूम चोरनि तरफ़ां मज़ाहमत ते गोलियूं लॻण सबबि 20 वरियनि जो नौजवान क़तल। संदसि माउ पीउ समेत 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी हालत में रहीम यार खान मुंतकिल। गुज़िरियल राति नामालूम हथियारबंदनि चौपाए माल जी चोरीअ जे इरादे सां कश्मीर थाणे जी हद ॻोठ हाजन चाचड़ में गरदणी महबूब चाचड़ जे घर अंदर दाख़िल थिया। जे बाद मज़ाहमत करण ते 20 वरियनि जो नौजवान नियाज़ अहमद पुट महबूब चाचड़ गोलियूं लॻण सबबि मौके ते ई फौत थी वियो, जॾहिं त संदसि माउ मसमात हुरमत खातून महबूब चाचड़ ऐं नौजवान अयाज़ सख़्त ज़ख़्मी थी पिया। जे बाद ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ कश्मीर जी तालका इस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी हुअण सबबि खेनि रहीम यार खान जी इस्पताल मुंतकिल कयो वियो। यादि रहे त ज़ख़्मी औरत मसमात हुरमत खातून ऐं महबूब चाचड़ फोती नौजवान जा पीउ माउ ॿुधाया पिया वञनि ऐं ज़ख़्मी नौजवान अयाज़ चाचड़ फोती नौजवान नियाज़ अहमद जो भाउ ॿुधायो पियो वञे। होॾां हिन ॾुखो ईंदड़ वाक़िए सबबि संदसि घर वारनि में कोराम मतल।